अवां जंहिं मोहब्बत सां आया आहियो इन सां अल्लाह ताला अवां खे जेके घड़ियूं अर्ज़ कयां मोहब्बत सां वेही ॿुधण जी सआदत नसीब फरमाए। मुहर्रम शरीफ जो महीनो आहे, लैलतुल आशूरा या आशूरे वारे ॾींहं जी रात आहे। मुहर्रम शरीफ सिर्फ हजरत इमाम आली मकाम सुहणे हुसैन रदी अल्लाह ताला अन्ह जे शहादत खां पोइ वजूद में न आयो आहे। नबी करीम अलैहिस्सलाम जे बचड़े हजरत हुसैन पाक जी शहादत सन 61 हिजरीअ में थी आहे, यानी 60 साल अॻु में मदीने वारे आका जे हिजरत खे गुज़री चुका हा। त उन्हें 60 साल में मदीने वारे दिलबर मुहर्रम शरीफ अल्लाह छा फरमायो या आशूरे जे ॾींहं खे कहिड़ी अहमियत ॾिनी? वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात क़ुरान करीम में ॿुधायो आहे। अल्लाह फरमाए थो इन इद्दत शुहूर इंदल्लाह हिस्ना अशर शहरन फी किताबिल्लाह। अल्लाह ताला फरमाए थो मूं वटि मुहर्रम जा ज़ुल्हज ताईं 12 महीना मुक़र्रर आहिनि। उन्हनि जो तादाद ॻाणा आहे। जॾहिं मूं आसमान ज़मीनूं पैदा फरमाया तॾहिं खां मूं अल्लाह ताला 12 महीना रखे छॾिया हुआ। सभु दोस्त माफ़ कजो, को आलम सगोरो हेठि हुजे त मथे अचे, को सादात हुजे त मथे अचे, हाफ़िज़ साहब आहे त मथे अचे, मता चओ त रुॻी असीं स्टेज वारा वेही रहिया आहियूं। अल्लाह जी ज़ात बाबरकात क़ुरान करीम में ॿुधायो त मूं अल्लाह जॾहिं आसमान ऐं ज़मीनूं पैदा फरमाया तॾहिं खां ई 12 महीना बि मूं पैदा फरमाया। ऐं इन जे करे हज़रत हबीब करीम अलैहिस्सलाम जे आशिक़नि लिखियो आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम जॾहिं कणक जो दाणो खाधो सभई चओ सुभान अल्लाह। कणक जे दाणे खाइण जे करे मयारत मिली, पर ख़ुदा खेसि ठाहियो ई ज़मीन ते रहण जे लाइ हो। कणक जो दाणो उन जो सबब बनियो, उन जे ज़रिए हज़रत आदम अम्मा हवा हेठि आया। अल्लाह ताला जे प्यारे नबीअ ज़मीन ते अची करे 300 साल पे रुनो। घणा साल? थोरो आवाज़ वधाइजो। ॿियनि शहरनि वारा घटि आया आहिनि, पर मता को चवे त यार ॻोठ में त सुभान अल्लाह केरु चवेसी कोन थो, असांखे सॼो साल तो सुभान अल्लाह चवराए। वाह मुंहिंजे महबूब जा परवानो, मज़ो थींदो जो तव्हां ॿई हथ मथे खणी सुभान अल्लाह चओ। अल्लाह ताला जे प्यारे हज़रत आदम एतिरो रुनो जो हज़रत जिब्रील खे बि रोअण अची वियो। सुभान अल्लाह। तव्हांखे अल्लाह जी मदद सां नऊं मवाद पेश कयां, नयूं ॻाल्हियूं तव्हां जे अॻियां आया, तव्हां जे दिल में बि ईमान जी ताज़गी पैदा थींदी, मुस्तफ़ा जे इश्क जा जलवा पैदा थींदा। हज़रत आदम अलैहिस्सलाम एतिरो रुनो आहे जो जिब्रील रोई थो ॾे। रोंदी रोंदी पुछीस तूं आदम एतिरो छाजे लाइ था रो? छा ॻाल्हि आहे? कहिड़ी शइ जे लाइ था रो? अल्लाह ताला जी रहमत वॾी आहे, उहो तव्हां सां राज़ी थी वेंदो। साईं फरमाइनि था उहा बि ॻाल्हि जुदा आहे, पर मां जॾहिं जन्नत में रहंदो होसि, अर्श जे चौधारी जेके अल्लाह जा मलाइका उहे अल्लाह जो ज़िक्र कंदा हुआ, तस्बीह पढ़ंदा हुआ, हम्द कंदा हुआ, उहो ॿुधी मुंहिंजे दिल खे ॾाढो करार ईंदो हो।
हींअर उहे लज़तूं उहे मज़ा उहो करार हिते नथो अचे, इन जे करे मां रोई रहियो आहियां। अल्लाह ताला जी ज़ात बरकात मदीने वारे घोट जे तुफ़ैले सदके हज़रत आदम ऐं अम्मा हवा जी तौबा क़बूल कई। उहो बि आशूरे जो ॾिहाड़ो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हज़रत नूह अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजे क़ौम खे अल्लाह जे दीन जी दावत ॾिनी, अल्लाह जो पैगाम पहुचायो, अल्लाह ताला जे तौहीद जो दर्स ॾिनो त अल्लाह हिकु आहे, ए तव्हांजा बुत कूड़ा हल। अल्लाह ताला फरमाए मुंहिंजा प्यारा नबी पंहिंजे मञण वारनि खे ॿेड़ीअ में सवार कर, ॿियनि खे मां ग़रक़ थो कयां। अल्लाह ताला जो निज़ाम हो ॿिया ग़रक़ थी विया। हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी मथे हली करे जॾहिं पाणी हेठि थियो आहे, जूदी जबल ते लथी आहे, त इहो बि आशूरे जो ॾींहुं हो। वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह था चओ न। तव्हांखे ख़बर आहे त तव्हांखे छो था चवरायूं? छा हिन में हिकमत आहे? मदीने वारो सुहिणो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मेराज ते वियो, जॾहिं नबी साईं मेराज ते विया तो सुभान अल्लाह, मुस्तफ़ा जो शेर शेर हीअं मथे वियो ॿियो केरु आहे। रब साईं खे वधाए दो, केॾी सुठी जमात थी आहे। सभिनी ॻोठ वारनि पसगिरदाई वारनि रब जे नाले ख़ैरात ॾेई ख़ैरात जी मानी बि कराई आहे। जंहिं बि हिन में हिसो वरितो, मुंहिंजो ईमान आहे त ख़ुदा बि राज़ी थींदो, मदीने वारो बि राज़ी थींदो, त करबला जे शहीदनि जा रूह बि अव्हां जे लाइ दुआऊं कंदा। मुस्तफ़ा जो शेर शेर हीअं मथे वियो ॿियो केरु आहे। आवाज़ सुभान अल्लाह जो बंद न थी। मुस्तफ़ा जो शेर शेर हीअं मथे वियो ॿियो केरु आहे। ॿिया नबी बि हुआ अज़ीम तर अरशते हुजूर जी मगर, ॿिया नबी बि हो अज़ीज़ तर अरशते हुजूर जी मगर, कहीं नबी रखियो न पेर हीअं मथे वियो ॿियो केरु आहे। कहीं नबी रखियो न पेर हीअं मथे वियो ॿियो केरु आहे। मुस्तफ़ा जो शेर शेर हीअं मथे वियो ॿियो केरु आहे। दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾो आवाज़ कयो अल्लाह मदीनो नसीब करे। वसल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। नबी से जॾहिं मेराज ते विया, आसमान ते हज़रत इब्राहिम साईं सां वरी मुलाक़ात थी। हज़रत इब्राहिम मुस्तफ़ा खे तो चवे क़िबला, हाणे हुज़ूर नबीअनि जो सरताज आहे, पर इब्राहिम सुहिणो हबीबन करीमन जो नसब में ॾाढो आहे। चए थो मुंहिंजा प्यारा हबीब, जन्नत जा वॾा वॾा मैदान ख़ाली पिया आहिनि, उन मैदाननि में गुल बूटा लगाइजनि, उन्हनि में गुलो गुलज़ार थी वञे। हबीब पंहिंजे उम्मत खे हज़रत इब्राहिम जे तरफ़ां सलाम चइजो, चइजो सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। घणो पढ़नि, जेको पढ़ंदो तंहिंजे लाइ जन्नत में बाग़ पैदा थी वेंदा। साईं फरमाइनि था, जंहिं सुभान अल्लाह अज़ीम चयो, उन जे लाइ अल्लाह ताला जन्नत में अजीब महल तैयार करे छॾींदो आहे।
असी चवंदा आहियूं त तव्हां महबूब जा उम्मती आहियो, अदब ऐं इश्क वारा आहियो, पंहिंजे आका जे फरमान खे मञीदे इब्राहिम सुहने जे पैगाम खे क़बूल कंदे महफ़िल में सुभान अल्लाह जी कसरत कयो, बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ त अल्लाह बि राज़ी थी पवंदो, मदीने जो शाह बि राज़ी थी पवंदो। अल्लाह जी ज़ात आ बरकात जाबान हो। हजरत इब्राहिम, हजरत नूह सोने जी बेड़ी जबल ते लथी आ, इहो बि आशूरे जो ॾींहुं आ। हजरत यूनुस अलैहिस्सलाम किस्सो त वॾो आ, पर मां वरी शहादत खां पोइ ते रहिजी न वञा बयान करण खां, सिर्फ़ मुख़्तसर अर्ज़ कयां। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जी क़ौम जी तौबह क़बूल पई आ, तॾहिं बि हो आशूरे जो ॾींहुं आ। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फिरऔन जे दौर में हो। फिरऔन वॾो सख़्त ज़ालिम डिक्टेटर हो, जाबिर हो, जंहिं अल्लाह जे नबीअ खे तकलीफ़ूं ॾिनियूं हुयूं। अल्लाह ताला फरमाए मुंहिंजा नबी ज़मीन ते लठ हण, दरिया ते लठ हण, 12 रस्ता ठही पवंदा। हज़रत मूसा जो लश्कर क्रॉस करे लंघे वियो, फिरऔनी ॿुॾी विया। इहो बि 10 आशूरे वारो ॾींहुं हो, जॾहिं मुंहिंजा सुहिणा नबी, तुंहिंजा नबी, काइनात जा नबी, अर्श फर्श जा नबी, अजर शजर जा नबी, बहर बर जा नबी, जिन इंस जा नबी, नंढे वॾे जा नबी, मलक फलक जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने मुनव्वरह में आया। पाण ॾिठऊं त उते जा यहूदी रहाकू इन ॾींहं ते रोज़ा पिया रखनि। केरु? अल्लाह तव्हां खे भलो दीन इस्लाम नसीब कयो। तव्हीं मुस्तफ़ा जा उम्मती आहियो, कलमे पढ़ण वारा, क़ुरान पढ़ण वारा, हबीब जा परवाना आहियो। हबीब करीम जी ज़ात बरकत फरमायो, मुंहिंजा सहाबियो जिया का ही यहूदी आशूरे जे ॾींहं जो रोज़ो छो था रखनि, छाला था रखनि? पाण फरमायूं पुछोन, चयो साईं असांजे नबीअ हज़रत मूसा खे अल्लाह ताला दरिया मां पार कयो हो, फिरऔन खे ॿोड़ियो हो, पोइ असीं अल्लाह जे शुक्राने तौर रोज़ो था रखूं। सुभान अल्लाह, वॾी आवाज़ सां खपे। मौज़ू त ईंदो शहादत जो, इमाम आली मक़ाम जो, पर विच ते थोरो थोरो मिड़े चुटको थींदो, मता कंहिंखे खुटको रहे। के माण्हू चवंदा आहिनि त नबी पाक जो उर्स छो था कयो, महबूब जे मीलाद जूं महफ़िलूं छो था मल्हायो? उन्हनि खे तव्हां चई ॿुधायो त यहूदन खे अल्लाह ताला हज़रत मूसा जे ज़रिए बचायो, दरिया मां टपी आया, उहे अल्लाह जो शुक्र पिया अदा कनि। हुननि खे मूसा मिलियो हो, असांखे मुहम्मद करीम मिलियो आ। असीं उर्स मल्हाए अल्लाह ताला जो शुक्र अदा कंदा आहियूं। सुहिणे नबी करीम जी ज़ात मिलियो, हबीबे ख़ुदा मिलियो, जंहिंजे महिरबाननि जो काथो ई न आहे, असां थोरो हिकिड़ो लाथो ई न आहे। एॾे शान वारो हबीब मिलियो आहे, जंहिंजी हर महिरबानी ॻणण खां ॻरी आहे। इहो ई आशूरे जो ॾींहुं हो, जंहिंमें अल्लाह ताला करम फरमायो, हबीबन फरमायो, कानतिल अंबिया तसूमु आशूरा फसूमुहु अंतुम। ऐं मुंहिंजा उम्मतीयो, अॻियां नबी ख़ुदि मां मुस्तफ़ा बि आशूरे जे ॾींहुं रोज़ो थो रखां, अव्हां बि रोज़ो रखंदा कयो। तव्हां चयोसीं मौलवी साहब ॻाल्हि थोरी ॻरी आहे, पर मां अर्ज़ कयुसि त हाणे मौसम ठरी आहे, थधी हवा वरी आहे, अवां परेशान थियो। हिन रोज़े जो क़दुरु मदीने वारे खां पुछो त केतिरो आहे? साईं फरमाए त रमज़ान शरीफ़ खां बाद जेकन अफ़ज़ल रोज़ो आहे त मुहर्रम शरीफ़ जो आहे। क़ुरान पाक जी आयत वल फज्र वलयालिन अश्र, कसम फज्र जो ऐं 10 रातनि जो। मखदूम मोहम्मद आशिम ठटवी हिकिड़ो कौल इहो बि लिखियो आहे त इन फज्र मां मुराद मुहर्रम शरीफ़ जे पहिरीं तारीख़ वारी फज्र आहे।
उलमा लिखनि था पिया, अल्लामा इब्नी रजब हंबली लिखियो आहे लताफ़ुल मारिफ़ में त ज़ुल्हज जा रोज़ा रखिया, वरी मुहर्रम जा रोज़ा रखिया, सिर्फ़ 2 महीननि जा कुझु न कुझु रोज़ा रखिया। लिखे थो पियो न ॼण सॼे साल जा रोज़ा रखिया। सुभान अल्लाह चओ। हिकिड़ी बुज़ुर्ग जो बयान आहे, फरमाए थो त मां कीलिन खे अन्ना मानी भोरे ॾींदो हुउसि। कंहिंखे सम्झो था न? कीलिन खे मानी भोरे ॾींदो हुउसि। हिकु दफ़े मां बानी भोरे रखी आहे, कंहिं बि कीलो हा न खई आहे, हैरान थी वियो हा छा खाई आयूं आहिनि। पोइ कंहिं ॿुधायो त ॿी का ॻाल्हि कान्हे, अॼु आशूरे जो ॾींहुं आहे, कीलिन बि रोज़ो रखियो आहे। उलमा लिखनि था, हिकिड़े बुज़ुर्ग जो बयान आहे त मां सफ़र कंदे कंदे कंहिं ॿेट खां वञी लॻियो आहियां। ॿेट जे अंदरि मां निहारियो त उते जा रहाकू शाम जो टाइम आहे, सो जानवर कुहो रखनि पिया। पुछियो मान कंहिंखे दावत खारायो? चऊं दावत खारायूं था जानवरनि खे। जानवर कुही जानवर खे दावत केतिरा खारायो? चवण लॻा ॾहीं आशूर जो ॾींहुं आहे, हिन ॿेट जा जानवर सॼो ॾींहुं रोज़ो रखंदा हल, शाम जो असीं हुन जो शिकार रखंदा हो, हो खाई रोज़ो खोलींदा हल। अहिड़ो आशूरे जो अजीब ॾींहुं आहे। ख़ुदा करे असीं बि रोज़ा रखूं। हिकिड़ो रोज़ो, आसान रोज़ो, सवलो रोज़ो। मर्द बि रखनि, माइरूं भेनरूं बि रखनि, न्याणियूं बचड़ा बि रखनि, अल्लाह ताला जी इबादत कनि। हिन राति में बि रब करीम खे यादि कजे, ॾींहं जो बि रोज़ो रखे इबादत कजे। हबीब करीम जी ज़ात जे दरबार में असहाबनि जॾहिं आशूरे जूं भलायूं ॿुधियूं त अर्ज़ कनि लॻा, या रसूल अल्लाह, असां वॾा त रोज़ा रखूं, नंढड़ा छा कनि? सुभान अल्लाह खपे वॾी आवाज़ सां। नंढड़ा छा कनि? जेके खीर पिया के बच्चा आहिनि उहे छा कनि? साईं फरमायो खीर पियण वारनि खे खणी अचो। सुभान अल्लाह चओ। खीर पियण वारनि खे खणी अचो। फातिमत ज़हरा जा बचड़ा बि खणी अचो। असहाबी पंहिंजा बचड़ा खणी आया, शेरे खुदा पंहिंजा बचड़ा खणी आयो। हेॾे निहारियो मुंहिंजा दोस्तो, नबी करीम जी ज़ात बरकात पंहिंजे पाक ज़ुबान जो पाणी उन बचड़नि जी वात में विझंदा विया। फरमाइनि था कुझु न घुरंदव, शाम ताईं मूं मुहम्मद करीम हिननि खे ढ कराए छॾियो। अहिड़ो सुभाण को ॾींहुं हुआ, आशूरे जो ॾींहुं बरकत वारो ॾींहुं हुआ, अल्लाह ताला जे प्यारनि खे नसीब थियण वारो ॾींहुं हुआ। इन ॾींहं जो क़द्र असीं रोज़े सां कयूं, इन ॾींहं जो क़द्र अल्लाह जे ज़िक्र सां कयूं, इन ॾींहं जो क़द्र मुस्तफ़ा ते दुरूद सलाम सां कयूं। इन ॾींहं खे ईअं मल्हायूं जो मदीने वारे मल्हाए ॾेखारियो आहे। दुरूद शरीफ़ पढ़ो, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾो आवाज़ कयो, अल्लाह से मदीनो नसीब करे। वॾे आवाज़ पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इहो आशूरे जो ॾींहुं आहे जंहिंमें सभई मुआमिला थिया हल। इहो ई आशूरे जो ॾींहुं आहे जंहिंमें हज़रत हुसैन सुहिणो शहीद थियो आहे। इहो ई आशूरे जो ॾींहुं आहे जंहिंमें हज़रत हुसैन सुहिणो शहीद थियो आहे। तवज्जो फरमायो, सैयदना अली मुर्तज़ा शेर खुदा मुश्किल कुशा। वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह नथा चओ? शेर खुदा मुश्किल कुशा अली मुर्तज़ा करमल्लाह वजहल करीम। कंहिंजो शेर? जवाब वॾो खपे।
अल्लाह जो शेर आ, अल्लाह ताला जो प्यारो आ। एक गरीब मिस्कीन बकरियूं चारण वारो आयो, सुहना अली अल मुर्तजा शेरे खुदा, मां जबलन में बकरियूं चारींदो आहियां, बघड़ मूंखे तंग कंदो आ, कॾहिं का छेली खयो वञे, कॾहिं का बकरी खयो वञे, छा कयां? साईं फरमाइनि था हीअ मुंहिंजी मुड्री खणी वञ, जंहिं ते मूं अलीअ जो नालो लिखियल आहे। जॾहिं शींहं अचे या बघड़ अचे, उनखे परे खां मुंडी ॾेखारजां, तुंहिंजो मुश्किल हल थी वेंदो। सुहिणे अली अल मुर्तज़ा जी मुंडी मिली वई, बकरार बकरियूं चारण वारो आयो, ॾिठई त हाओ शींहं पियो अचे। शींहं खे तलवार न, तीर न, खंजर न, नेज़ो न, परे खां अल्लाह जे प्यारे सोने अली अल मुर्तज़ा जी मुड्री थो ॾेखारे। फौरन उन शींहं मथी अखियूं कयूं, अखियुनि मां ॻोढ़ा ॻाड़े पुठी ॾेई पोइ ते रवानो थियो। हे बकरार ॾाढो ख़ुशि थियो, अल्लाह ताला हिनखे टारियो आहे। कुझु ॾींहंनि खां बाद हज़रत अली अल मुर्तज़ा जे ख़िदमत में आयो, साईं रब साईं तव्हांजे ज़रिए मुंहिंजो मुश्किल हल करे छॾियो आहे। शींहं खे मूं मुंडी ॾेखारी, निहार पोइ ते हलियो वियो। पाण फरमाइनि था मथे निहारियो, हा मुंहिंजा साईं इन मथे निहारे दुआ घुरी, या अल्लाह जंहिं झंगल में अली अल मुर्तज़ा जा मुहिब रहनि था, मां उहो झंगल ई छॾे थो वञा, मतां सुहिणे अलीअ जे प्यारनि जी बेअदबी थी पवे। सुभान अल्लाह, नारा तकबीर, नारा तकबीर, नारा रिसालत, नारा रिसालत, नारा तहकीक। अल्लाह जा बानो सुहिणे अली अल मुर्तज़ा जो बि नारो हणो। हाफ़िज़ साहब नारो हणायो, नारा हैदरी। अली अल मुर्तज़ा खे असां पंहिंजो ईमान था ॼाणूं। शेर खुदा असां वटि रवाज आहे, जंहिं ते खे शेर पाकिस्तान, शेर फलानो, पर शेर जो लक़ब ठहे थो त शेर खुदा खे थो ठहे। चओ सुभान अल्लाह। ख़ैबर जे किले ते यहूदन वॾा गेट हा, लोही, अंदरां ताला ॾेई अंदर वेही रहिया, ॿाहिरि केर बि न वञे, ॿाहिरियूं केर बि अंदर न अचे। काफ़ी ॾींहं गुज़री विया, मुंहिंजे सुहिणे नबी पाक फरमायो, ओ असहाब किराम जी आका, सुभाणे ही इस्लाम जो झंडो मां उनखे ॾींदुसि जंहिंजे हथ ते अल्लाह ताला फतह कराईंदो। हाणे इन हदीस मां मसाला था निकरनि, लओतियन हाज़िह रायत गदन रजुलन यफ्तहुल्लाहु अला यदैहि। सुभाणे ही झंडो मां उन जे हथ में ॾींदुसि जंहिंजे हथ ते अल्लाह ताला फतह कराईंदो। माना नबी सोने खे अल्लाह ताला इहो ग़ैब जो इल्म अता कयो आहे त सुभाणे फतह बि थींदी, कंहिंजे हथ ते थींदी, साल मदीने वारे खे ख़बर आहे। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जे प्यारे हबीबे ने फरमायो, शेरे खुदा के वठी जो वठी आया, सुहिणे अलीअ खे वठी जो वठी आया। अली अल मुर्तज़ा जे अख में सूर आहे, नबी करीम जी ज़ात पंहिंजे प्यारे अलीअ जे पाक अख में पंहिंजो लुआब लगायो, दर्द लही विया, नूर ठही विया। शेरे खुदा फरमाए थो, मुंहिंजे पहिरीं अख जेका उथियल न हुई अॻ में, उन खां वधीक हाणे नूर हो, ताक़त हुई। अली अल मुर्तज़ा मैदान में आयो आहे। सुभान अल्लाह। तारीख़ पढ़ो, मूं किताब लिखियो आहे फतहुल कवील गालिब फी सीरत सय्यिदना अली इब्न अबी तालिब। उन में केतिरनि अरबी तारीख़ुनि खां मूं हवाला दाहल त हज़रत अली ॾिठो त दुश्मन अंदरां दरवाज़ा बंदि करे वेही रहिया आहिनि, ॿाहिरियां ॿाहिरि अंदरियां अंदर किलो बि वॾो आहे, उन ते चढ़ण जो मसइलो आहे। हज़रत अली अल मुर्तज़ा पंहिंजे पाक हथ में हिकिड़ो हथ दरवाज़े वारी भित ते ॾिनो आहे, ॿियो ॿाहिरि कड़े में विधो आहे। ख़ुदा जी वली सुहिणे अली ईअं ज़ोर ॾेई अल्लाह जो नालो वठी जो सट ॾिनी त दरवाज़े में
टाकोड़ा पइजी विया, किले में ॾार पइजी विया। अली उन दरवाज़े खे पंहिंजे हथ ते मथे खणी बीही रहियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वाह वाह मुंहिंजे महबूब जे या अली। मथे खणी बीही रहियो। सहाबे किराम इन गेट खां अंदर दाख़िल थियो। तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं रश थींदी आहे त हिकिड़े दरवाज़े खां निकिरणु मसइलो हूंदो आहे, माण्हुनि जी पीड़ थींदी ईंदी आहे, भीड़ थी वेंदी आहे। सोणे अलीअ ॾिठो हिकिड़े दरवाज़े खां अंदर वञणु माण्हुनि जी लतड़ थींदी। पाण छा कयूं जो न दरवाज़े खे पंहिंजे पाक पुठीअ ते रखे उन किले ते हथ रखे फरमाइण लॻा त हिन दरवाज़े खां मथे चढ़ंदा वञो। सुभान अल्लाह। वाह 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 वाह। शाही मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार। वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह। सुभान अल्लाह, शाही मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार। शाही मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार। ला फता इल्ला अली, ला सैफ इल्ला जुल्फ़िकार। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जुल्फ़िकार शेरे खुदा जी तलवार जो नालो आहे। अरबी लफ्ज़ जुल्फ़िकार। फिकार जमा जो सीगो आहे, फ़क्र जो जमा हुआ। फ़क्र चइबो जोड़ खे, संध खे, उन तलवार खे जोड़ हा। सोढ़ी कबी ही त नंढी थी वेंदी ही, खोल बि ही त वॾी थी वेंदी ही। हज़रत अली जॾहिं तलवार खणी मैदान में लहंदो हो, भली केतिरो परे दुश्मन बीठो हुजे, उहा तलवार वराए शेरे खुदा जे गोॾनि जे हेठां अचे उनखे केराईंदी हुई। सुभान अल्लाह। हीअ आहे हुसैन जो बाबू। हीअ आहे हुसैन जो बाबू। ज़ोर सां चओ हुसैन जो। हुसैन जो बाबू। असां सुन्नत जमायत जो काबू। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। ऐं वरी सय्यदह तय्यबह ज़ाहिरह ताहिरह फाज़िलह कामिलह आमिलह आबिदह साजिदह साइमह हज़रत फातिमा। सुभान अल्लाह। अल्लाह ताला अन्हा वरदाहा। अल्लाह ताला जे हबीब जी शहज़ादी आ, मदीने जे घोट जी न्याणी आ। हुज़ूर जॾहिं मदीने मां निकिरंदा हा त बि ख़ातून जन्नत खां मोकिलाए निकिरंदा हा। वरी जॾहिं ॿाहिरां मोटी ईंदा हा, अवल मस्जिद में नफ़ल पढ़ी ख़ातून जन्नत खे मिली उनखे प्यार ॾेई पोइ पंहिंजे घर ॾे वेंदा हा। अचण बि फातिमा सां हूंदो हो, वञण बि फातिमा खां हूंदो हो। एॾी शानदार न्याणी आहे जो दुनिया छा क़यामत जे ॾिहाड़े महशर जे मैदान में ऐलान थींदो, ओ महशर जे मैदान वारा पंहिंजा कंध हेठि झुकायो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हेठि झुकायो। माण्हू हैरान थींदा, या अल्लाह हेठि त ॾुख लॻो पियो आहे, ज़मीन त्राणे जी आहे ऐं माण्हू रोई रोई परेशान थी हाणे रत पिया रनि। एतिरो रत गॾु थिया जो ॿेड़ियूं हली वञनि। अल्लाह फरमाईंदो ॻाल्हि सही आहे, पर अॼु मुंहिंजे मुस्तफ़ा जी न्याणी फातिमतु ज़हरा महशर जे मैदान मां लंघण वारी आहे। कंध झुकायो, पर्दीदार हयादार आहे, कंहिंजी नज़र मथे न हुजे त ख़ातून जन्नत लंघे वञे। सुभान अल्लाह। हाणे छा था चवनि त औरतुनि खे क्रिकेट करायो, चिठियूं पारायो, मैदान में डोड़ायो। अल्लाह बेनियाज़ आहे। बाबा तो न सोचो, अल्लाह बेनियाज़ नेठ करम कंदो। कई दौर मुसलमाननि ते ॾुखिया आया, कई दौर तारीख़ पर मुश्किल आया, मगर जंहिंजो अल्लाह उनजो बेड़ो पार। वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ख़ातून जन्नत मदीने जे घोट जी शहज़ादी 19 साल ऐं कुझु ॾींहंनि जी उमिरि आहे।
निकाह जी तैयारी पई थे। हजरत अली मुर्तज़ा सां निकाह पियो थे। हिकरा लिखनि था त रजब जे महीने में थियो आहे। छा चयो कहे बाने कि तुम मुबारक है वो दिन ला रैब रजब के महीने में। सुभान अल्लाह। मुबारक है वो दिन ला रैब रजब के महीने में। निकाहे फातिमा ज़हरा हुआ जिस दिन मदीने में। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। निकाह जी तकरीब तव्हां ॾिठी हूंदी। को पताशा विरहाईंदो आहे, को खारकूं विरहाईंदो आहे, को मिठाई विरहाईंदो आहे, को कहिड़ी शइ विरहाईंदो आहे। शेरे ख़ुदा जे निकाह में जेके असहाबी सगोरा आया हुआ उन्हनि खे त कुझु मिलियो हो, वात मिठो थियो हो। मदीने वारे फरमायो अली मुर्तज़ा जी मुंहिंजा दिलबर नबी इन्नल्लाह ज़व्वजक बिशुहूद 40,000 मलकिन। तुंहिंजे निकाह में फर्शीत आया हल पर अॼु अल्लाह ताला 40,000 मलाइक मोकिलिया हल जेके तुंहिंजे निकाह में शरीक थिया हल। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। घणा मलाइक आया बा? 40,000। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। शादी त इहा है न, 40,000 मलाइक तशरीफ फरमा थिया। हेॾे निहारियो माण्हुनि खे त सही मिठाई मिली, खारकूं मिलियूं, मदीने जी खजूर मिली, पर अल्लाह फरमायो मलाइको जी मुंहिंजा अल्लाह तव्हां खाइण खां पाक आहियो, पीअण खां पाक आहियो। अमां खे मां रब छो कहिड़ो इनाम ॾियां। मुंहिंजा मौला अली बि तुंहिंजो आहे, नबी बि तुंहिंजो आहे, फातिमा ज़हरा बि तुंहिंजी आहे, निकाह बि तुंहिंजे हुक्म सां थियो आहे। असीं हाज़िर थिया आहियूं तुंहिंजे हुक्म सां। अल्लाह फरमायो ओ जन्नत जा तूं बावण जी मुंहिंजा अल्लाह तूं मथां हीरा ऐं मोती वसाए त मलाइक अलीअ जे निकाह मां हीरनि ऐं मोतियुनि सां झोलियूं भरे निकिरी वञनि। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। वाह 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 वाह। निकाह इहो, तकरीब इहा, शादी इहा, परणो इहो। असीं वरी हथ जी ठाहींदा आहियूं, पर मां इन पासे नथो वञा छो त मुंहिंजो इरादो आहे त ही जेका कैसेट भरजे इहा यादगार कैसेट हुजे ऐं मुंहिंजे दिल बर नबी जे बचड़नि जो शान बि हुजे त इम्तिहान बि हुजे। निकाह थियो न ॼञ हुई न औरतुनि जो टोलो हो। मदीने वारे पंहिंजे बानीअ खे फरमायो मुंहिंजे प्यारी न्याणी खे सुहिणे अलीअ जे घर पहुचाया। सुभान अल्लाह। पहिरियों औलाद हजरत इमाम हसन जा हुआ, ॿियो नंबर औलाद हजरत हुसैन जा हुआ। हसन बि सुहिणो आहे, हुसैन बि सुहिणो आहे। ॿिन्ही बच्चनि जा नाला हसन हुसैन जन्नत मां आंदा विया। अॻमी दुनिया ते कंहिंजो बि नालो न हसन हो न हुसैन हो। सुभान अल्लाह। भला जंहिं अमड़ ॼञा उहा बि नूर, जंहिं नाने जो नसुल हन उहो बि नूर, जंहिं बाबे जा पुट हन उहो बि नूर। इन जे करे आला हज़रत फरमायो त तेरे नस्ले पाक से है बच्चा बच्चा नूर का। सुभान अल्लाह। तेरे नस्ले पाक से है बच्चा बच्चा नूर का। तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। सुभान अल्लाह। आगिया चेहरे मुबारक पर पसीना नूर का। नूर के खोशे में है हर दाना दाना नूर का। सुभान अल्लाह। अजीब ज़ाता, अजीब सिफ़ाता, हसनैन करीमैन जा वाहन मूरे निहारियो। असांजे सिंध में अहिड़ियूं अज़ीम हस्तियूं गुज़रियूं आहिनि, अहिड़ा आलम गुज़रिया आहिनि जन मके मदीने वारनि खे बि
पंहिंजे दौर में वेही पढ़ायो आहे। वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पर तो वटि अञा मुल्ला मुल्लू मुल्लो लफ़्ज़ न वियो आहे। मदीने मुनव्वरह में बि उन्होंने पढ़ायो आहे, मक्का मुकर्रम में बि उन्होंने पढ़ायो आहे। सिंध जा नाम आलिम हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जो शागिर्द आहे, मखदूम अब्दुल्लाह नरे वारो। उन पंहिंजे कलमी बियाज़ में लिखियो त हज़रत इमाम हुसैन हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा नबी पाक जो हिकु सहाबी आहे हज़रत दिहियत कल्बी, नालो हो दिहियत कल्बी, हुन जो कबीलो हो। उन दिहियत कल्बी जी सूरत में जिब्रील सगोरो ईंदो हो। सुभान अल्लाह, चओ चओ सुभान अल्लाह। एॾो सुहिणो हो, एॾो हसीन हो जो जिब्रील मदीने वारे घोट ईंदो त उन दिहियत कल्बी जे सूरत में। ऐं दिहियत कल्बी जॾहिं बि नबी साईं जे दरबार में ईंदो हो, हबीब जे ख़िदमत में ईंदो हो त हसनैन करीमन जे लाइ मेवा खणी ईंदो हो, सूफ़ खणी ईंदो हो, ॾाढ़ूं खणी ईंदो हो, अजीब अजीब क़िस्म जो फ्रूट खणी ईंदो हो। हिकु दफ़ो जिब्रील आयो, पर आहे हज़रत दिहियत कल्बी जे सूरत में। नजर मचन सम्झो त शायदि दिहियत कल्बी आहे। ॿई अचे जिब्रील खे भाकुर पियण लॻा, होॾे होॾे फिरण लॻा। मदीने वारे फरमायो त जिब्रील मतां परेशान थी, ही सम्झनि था दिहियत कल्बी आहे, उहो हिन जे लाइ मेवा आणींदो आहे, फ्रूट आणींदो आहे, तॾहिं पिया तोखे भाकुर पाइनि। जिब्रील चए थो क़िबला रुॻी अॼु न, अञा ही पैदा ई न थिया हा त मां हिननि जे मोहबत में भरियल रहियो आहियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। क़िबला जॾहिं ॼावा संदन जी जल अम्मा सॼी राति क़ुरान पढ़ंदी हुई, तहज्जुद महल क़ुरान करीम पढ़ी कॾहिं कॾहिं आराम अची वेंदो हो। अमर लेटी पवंदी हुई, ही ॿई पींघे में सुतल हूंदा हुआ। अम्मा आराम में हूंदी हुई, मां हिन जे पींघे खे अचे लोॾींदो हो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह त चओ सुभान अल्लाह। अल्लाह जे हबीब जा बचड़ा हसनैन करीमैन शहीदैन नय्यरैन, अल्लाह ताला खे प्यारा, नबी करीम खे प्यारा, अलीजुल मुर्तज़ा खे प्यारा, खातून जन्नत खे प्यारा, हर मुस्लमान खे प्यारा। जिब्रील चए थो साईं क़िबला जे हिननि खे ख्याल में आहे त दिहियत कल्बी आहे, मेवा खणी आयो आहे त मेवो वॾी ॻाल्हि कान्हे का। मां वेठो अव्हां वटि आहियां, पंहिंजो पर मथे करे जन्नत मां मेवा खणी थो वठां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जिब्रील सोने मथां ॿ मेवा कढिया, हिकिड़ो ॾाढ़ूं, हिकिड़ो सूफ़। जिब्रील जी क़िबला ही कीअं विरहाईंदे? साईं मां ॿिन्ही जे मर्ज़ीअ ते थो हलां। हसन सुहिणा तूं वॾो आहीं, तूं कहिड़ो मेवो थो खणी? मूंखे सूफ़ खपे। हुसैन तूं छा ते राज़ी आहीं? तुंहिंजे लाइ बि सूफ़ आणियां? फरमाए थो न मूंखे ॾाढ़ो खपे। जिब्रील मेवा त ॾिना हल, पर जिब्रील जे अखियुनि मां पाणी अची वियो आहे। मदीने वारो पुछे थो जिब्रील छो थो रोई? मेवा बि ॾिना थी रोई पियो। क़िबला जंहिं रुमान ॾाढ़ो खयो आहे उन जी पाक ज़ात तलवारनि जे ज़रिए शहीद थींदी, उन जो बदन रत सां ॻाढ़ो थी वेंदो, उन जो बदन रत सां ॻाढ़ो थी वेंदो। जंहिं साओ खयो आहे ओ ज़हर जे ज़रिए शहीद कयो वेंदो। अल्लाह अल्लाह। ॿई प्यारा आहिनि, ॿई शान वारा आहिनि, ॿई भलारा आहिनि, ॿई इज़त वारा आहिनि। इसी के वास्ते जिब्रील गहवारा हिलाते थे हमेशा, मेवे जन्नत के वो लाला कर खिलाते थे। सुभान अल्लाह। रोशनी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि
या हबीब अल्लाह